अस्सलाम वालेकुम, ईद मुबारक। छाए वाह वाह जमालो, धरती जो जमालो। आओ अवां जो मेज़बान शाइक नारे जो हाज़िर आहियां धरती जमालो वाह वाह जमालो में। मुंहिंजी तरफ़ां तव्हांखे दिलि जी गहराइनि सां ईद उल अज़हा जूं लख लख मुबारकूं हुजनि। उमेद था कयूं तव्हांजी जेका ईद शुरू थी आहे या गुज़रे पई ऐं जेका तव्हां क़ुर्बानी कई आहे उहा बि वाह वाह जमालो वांगुरु चटपटी हूंदी। छोकी अॼु हिन गेम शो में असां अव्हां जे लाइ खोड़ सारा इनामात खणी आया आहियूं सिर्फ़ु अव्हां जे लाइ, ऐं उहो छा में धरती जमाले में वाह वाह जमालो में। ख़ुशामदीद कंदासीं, तव्हांखे दिलि जी गहराइनि सां ईद जी मुबारकूं ॾींदासीं ऐं धरती टीवी जी तरफ़ां, धरती टीवी जी पूरी सथी तरफ़ां तव्हांखे ईद जूं लख लख वाधायूं हुजनि। त शुरूआति प्रोग्राम जी कंदासीं। सेट साॻियो आहे, शइ साॻी आहे, सिर्फ़ु अव्हां सां गॾु मां आहियां। अॼु ईद जूं ख़ुशियूं तव्हां सां थींदियूं, मोहबतूं अव्हां सां थींदियूं। हाणे कुझु खाधो पीतो हुजे त थोरो गेम वेम कजे न, थोरो हाज़मो थिए न। त हाणे प्रोग्राम जी शुरूआति कंदासीं। फॉर्मेट अव्हांखे ख़बर आहे, ॿुधाइण जी ज़रूरत कोन्हे, पर वरी बि अॼु असां तव्हांखे ॿुधाईंदासीं त असां वटि छा छा आहे। असां वटि खोड़ सारा इनामात आहिनि तव्हांजे लाइ। लकी बॉक्स आहिनि, लकी बॉक्स में इनाम आहिनि। अॼु जेको ईंदो न, जेको ईंदो इनाम खणी ईंदो। पहिरियों जेको बि कॉलर ईंदो हुनजे लाइ ज़बरदस्त इनाम आहे, बम्पर इनाम आहे। ॿुधाईंदसि कोन त कहिड़ो इनाम आहे, पर जेको बि ईंदो उनखे असां गिफ्ट ज़रूरु ॾींदासीं। पर अॼु कोशिशि कंदासीं त ईद जे ॾींहं में, हिकिड़ी ईद उल अज़हा आहे, ख़ुशी जो ॾींहुं आहे, त तव्हांखे ज़रूरु असां इनामात ॾियूं। छोकी हीअ आहे धरती जमालो वाह वाह जमालो। म्यूज़िक ऐं असां ॾिसंदासीं कॉल केरु थो असां वटि अचे। ऐं असां वटि मौजूदु आहिनि सिंध जा बहितरीनु गुलकार, फनकार ऐं बहितरीनु सिंगर मौजूदु आहिनि जेके अव्हां जे लाइ हिते मौजूदु आहिनि। अॼु अव्हां सां ईद करणु आया आहिनि, त उहे बि असां सां गॾु हूंदा, उन्हनि जी बि सुरनि सां गॾु हूंदासीं। ऐं अव्हां जे लाइ ही रंग खणी आया आहियूं, ही धरती जमालो ऐं वाह वाह जमालो। त पोइ असां वटि कॉलर जो सिलसिलो ईंदो, कॉलुनि खे खणंदासीं ऐं गॾु गॾु इनामात बि ॾींदा वेंदासीं। खोड़ सारा सिंगर अञा मौजूदु आहिनि, ॿुधाईंदसि कोन, छोकी ईद आहे न, थोरो त इंतज़ारु ज़रूरी आहे न। ऐं अव्हां सां ईअं ई कचहरी थींदी, ईअं ई प्यारु थींदो, ईअं ई मोहबत थींदी। अञा गेम जी शुरूआति थी आहे, अञा जमालो शुरू थियो आहे। अञा कंदासीं असां वाह वाह जमालो, धरती जो जमालो। त पोइ शुरूआति कयूं था, ॾिसूं था कॉल केरु थो, कॉलर केरु आहे, उहो ख़ुशनसीब केरु आहे जेको अॼु शामिलु थींदो ऐं पहिरियों कॉलर ईंदो उनजे लाइ ख़ासि इनाम आहे। त ॾिसूं था केरु आहे। कॉलुनि जो सिलसिलो अचे पियो ज़ाहिरी, असां बि थोरो तरीक़े सां ॾिसूं न केरु आहे। जेको बि कॉल कंदो उनखे इनामात मिलंदो। त पोइ शुरूआति कंदासीं। ऐं असां वटि पहिरीं असां छो न भला हिकिड़ो कमु कयूं हिकिड़ो, थोरो वेझा अचो, ॿुधायां थो। सिंगर खे घुरायूं था, पंहिंजे शहर जी आहे, होशिरो फिरोज़ मां आया आहिनि, अव्हां जे लाइ आहिनि। त पोइ हुन जो हिकिड़ो गानो हले, जानू जानू चवंदी सां लव यू चवंदी से, माशाल्लाह ॾाढो हिट थियो, ॾाढो वायरल थियो। त अॼु उहा बहितरीनु गुलकार, बहितरीनु सिंगर असांजे हिन प्रोग्राम में मौजूदु आहे। छा में? वाह वाह जमालो में, धरतीअ जमालो में। त अव्हां जी ख़ुशियुनि सां, अव्हां जी जेके घर वेठा आहियो उहे ज़रूरु ताड़ियूं वॼाइजो। त तव्हांजी भरपूर ताड़ियुनि में, असांजी भरपूर ताड़ियुनि में अचे थी आरफा नियाज़। वेलकम, ख़ुश आमदीद कंदासीं अव्हां खे वाह वाह जमालो में, धरती जमालो में। ईद मुबारकूं। असांजे व्यूअर्स ॾिसनि पिया, इन्हनि खे मुबारकूं ॾियो। सभिनि खे मुंहिंजे तरफ़ां ईद जूं खोड़ सारियूं वाधायूं। क़ुर्बानी कई आहे? बिल्कुलु। छा कयो? उहो कहिड़ो माण्हू आहे जेको कुर्बान पाण थो थिए थो पर कुर्बानी नथो करे। माना उहो पाण कुर्बान थिए थो पर कुर्बानी नथो करे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, सबको कुर्बान थिए त तव्हां कॾहिं कुर्बान न थिया आहियो? सही थी चए, मां थियो आहियां, बिल्कुलु थियो आहियां। अच्छा, गोश्त खणी आया आहियो? हाँ बिल्कुलु, गोश्त बि खणी। कचो या पको? न, कचो खणी आया, पचाइण आई। कचो। गुलज़ार भाई तयारी कयो, कुझु को सिस्टम विस्टम ठाहियो, को तकी भाई खे चयो कुझु कयो, को सिस्टम विस्टम ठाहियो। हेॾा जुनेद वीचारो परेशान लॻो पियो आहे, हेॾा साजिद परेशान लॻो पियो आहे। हिनखे ज़ाकिर वारा तयारी पकड़ो, आहे मानी मानी खणी आयो। बाक़ी नान घुरायूं था जी, नान घुराए वठो न, तव्हां बसि असां मानी खाधा पचाए वञो। अॻो पोइ कचो खणी मसालो वसालो घुरायूं त मसाला असां उहे पिया आहिनि, मसाला पोइ सभु पिया आहिनि, उहे रेडी आहिनि, ओके आहिनि, बसि पचाइण जी देरि आहे। त ईद में ही ईद कीअं रही, कीअं तव्हांजी शुरूआति थी, सुबुह जो थिया छा थियो, छा कयव, कीअं क़ुर्बानी थी, ऐं हिन ईद में ऐं पोइ ईद में कहिड़ो फ़र्क़ु आहे?
फ़र्क़ु मां त सम्झां थी त को अहिड़ो फ़र्क़ु कोन्हे असांजे लाइ त ॿई ईदूं बराबरि आहिनि पर हिन में इहो आहे त माना शायदि तव्हां जहिड़नि माण्हुनि खे गोश्त जी घणी तकड़ हूंदी आहे उथण सां ई गोश्त खाऊं ईद जो ॾींहुं आहे ज़ाहिर कुर्बानी वारी ईद आहे त उथी करे पुछंदा आहियूं न अमा पहिरीं गोश्त केरु मोकिलियो भला मिठो घणो पसंदि कंदा आहियो या तव्हां गोश्त मिठी ईद ते मिठो खाइबो आहे कढ़ी ईद ते थोरो चटपटो खाइबो आहे न ज़ाहिर हुन ईद ते तव्हांखे वधीक ख़ुशी थींदी आहे या हिन ते ख़ुशी हूंदी आहे ईद हुजे ईद त रोज़ानो आहे जेकॾहिं तव्हां ख़ुशि हुजो तव्हांजो दिलि ख़ुशि हुजे रूह ख़ुशि हुजे पर हिन ईद में थोरो फ़र्क़ु इहो आहे त थोरा हालात ॾिसो पिया कोरोना लॻो पियो आहे कोविड लॻो पियो आहे अहिड़ा ई हुया बसि अलाह रहम करे वाक़ई में बि हालात तमामु ख़राबु आहिनि असां इहा ई दुआ करे था सघूं त अलाह करे असां सभु गॾिजी ईअं ईद कयूं ऐं हीअ कोरोना जहिड़ी जेका बीमारी आहे हिन मां असांजो छुटकारो थिए गानो ॿुधाईंदा अॼु असांखे तव्हां बिल्कुलु कहिड़ो ॿुधाईंदा कहिड़ो ॿुधाईंदमि हा सरप्राइज़ सभु यादि आहिनि गाना हा हिन ईद ते तव्हांजो एल्बम आयो आहे को न हिन ईद ते कोन आयो एल्बम फ्रेश गानो कयो हुयो अच्छा बाक़ी हुनजो वीडियो वग़ैरह अच्छा छा स्पेशल छा हिन ईद ते पचाईंदा आहियो स्पेशल बिरयानी खणी कोन आई आहे बाक़ी असां लाइ ॿुधाए बि त बिरयानी माना ठाही आहे नेक्स्ट ईद इंशाल्लाह असां डायरेक्टर साहब तव्हांखे सही तरह ॿुधायो कोन न त तव्हां ज़ाहिर कुझु खणी अचे हा त असां खाऊं हा न बहरहाल तव्हांजे लाइ असां गिफ्ट रखिया आहिनि तव्हांखे असां गिफ्ट ॾींदासीं पर ईअं न पर उहा ज़ाहिर सुभाणे बि ईद आहे सुभाणे बि अञा न हीअ अव्हांजो प्रोग्राम आहे हीअ जमालो आहे वाह जमालो आहे हिते इनामात ई आहिनि अव्हांजे लाइ ऐं तव्हां हेतिरो असां तव्हांजा थोराइता आहियूं तव्हां पंहिंजो कीमती वक़्तु कढी करे हिन ख़ुशी वारे ॾींहं में तव्हां असां सां गॾु थिया आहियो या बि असां ऐं तव्हांखे हाणे असां तंग कंदा रहंदासीं तव्हांखे जो घुराईंदा रहंदासीं तव्हां ईंदा हा इहो तव्हां ॿुधी वठिजो ही ईंदा रहंदा कॾहिं का अहिड़ी ईद का सफ़र में थी आहे किथे को रस्ते में सफ़र में कंहिं अहिड़ी जाइ ते या अहिड़ी ईद ते त माण्हुनि जा प्रोग्राम हूंदा आहिनि ख़ुशी हूंदियूं आहिनि त ईअं थियो आहे कंहिं ईद ते को प्रोग्राम हुजे ऐं ईद प्रोग्राम त काफ़ी सारा हूंदा आहिनि पर इहो आहे त माना असां हमेशह पंहिंजे ॻोठ वेंदा आहियूं ॻोठ वेंदा माना ईद ते को बि प्रोग्राम तव्हां कोन वठंदा आहियो पर धरती जो जमाल में तव्हां आया आहियो तव्हांजा वरी असां शुक्रगुज़ार आहियूं थैंक यू सो मच म्यूज़िक में ॿुधाईंदुसि त छा आहे ऐं वञा वेंदा गिफ्टनि वारे पासे छो पियो वञा ॿुधाइणो आहे तव्हांखे अञा जमालो आहे अञा धरती जो जमालो आहे अञा वाह जमालो आहे केॾा न वञो ईद जो ॾींहुं आहे ईद उल अज़हा जो ॾींहुं आहे अञा खोड़ सारा इनामात आहिनि गेम शो अञा आहे ऐं असां सां गॾु ब्रेक खां पोइ मिलूं था कंहिंमें वाह जमालो में धरती वारनि जो बि साथ वेलकम बैक खुश आमदीद अव्हांखे भलीकार कंदासीं धरती जमालो वाह जमालो में ऐं ईद जूं तव्हांखे मुबारकूं हुजनि ईद जो ॾींहुं आहे त ॾिसूं था पहिरीं असां ईद जी मुबारकूं कंहिंखे ॾींदासीं कोई असांखे ॾिए थो त कंहिंखे असां ॾियूं था ॾिसूं था कॉल ते केरु आहे अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी ईद जूं मुबारकूं खैर मुबारक बहुत सारी मुबारक अव्हांजो नालो ऐं किथां कॉल कई आहे मूमल बि ॻाल्हायां टंडो अलायर मां मूमल टंडो अलायर खां टंडो अलायर वञी करे हैदराबाद खां हीअं है न जी जी वरी पंहिंजो टंडो मोहम्मद खान वारे पासे खां हीअं वरी होॾां मातली खां हीअं है न माना टंडो अलायर खां कॉल कई आहे वेलकम कंदासीं ख़ुशामदीद कंदासीं तव्हांखे ईद जूं मुबारकूं हुजनि तव्हांखे तव्हांजी पूरी फैमिली खे धरती तरफ़ां ऐं वाह जो जमालो जी पूरी टीम जी तरफ़ां मुबारकूं हुजनि ईद जूं तव्हां खां हिकिड़ो सवालु कंदुसि इनाम अव्हांजो तयारु आहे पर सुवालु इहो आहे सभिनि खां बहितरीन हिन ईद ते तव्हां छा पचाईंदा आहियो अच्छा ठाहींदा आहियो त मां यखनी पुलाव ठाहींदी आहियां यखनी पुलाव ठाहींदा आहियो यखनी पुलाव ठहंदो कीअं आहे कीअं ठहंदो थोरी रेसिपी मूंखे ॿुधायो कीअं ठाहींदा आहियो थोरो रेसिपी ॿुधायो
रेसिपी ॿुधायां? हा पहिरीं त उनमें सूजी पवंदी आहे। पाणी खणणो पवंदो आहे, ठीकु आहे न, हा। 2 जग हुनमें ॿ जग खणी। गरम मसालो जेतिरो बि हूंदो उहो सभु एड थींदो ठीकु आहे। गरम में पाणी में। हुन खां पोइ पाणी खे चङी तरह बॉइल करियो, पोइ गोश्त विझो मटन जो, पोइ हुनखे अधु कलाक या 2 कलाक ताईं पोइ मथां हल्की बाहि ते सूजी विझणी आहे, खंडु विझणी आहे? जी सूजी विझणी आहे, खंडु विझणी आहे? न न खंडु छो? हा खंडु विझणी आहे, यखनी आहे न। न बा पोइ कीअं चयो सूजी विझणी आहे, खंडु विझणी आहे, फोटा ऐं ॿियो छा खसखस पुलाजरी छा की सम्झ में न कीअं थोरो ॿुधायो न रेसिपी। मां न तव्हांखे ठाहे मोकिलींदसि कॾहिं न कॾहिं। किशमिश बादाम पवंदा आहिनि उनमें? न भाई गरम मसालो पवंदो आहे। छा ॿुधाए छा कीअं थींदो आहे? हुनमें चांवर पवंदा आहिनि न, यखनी पुलाव? हा चांवर पवंदो आहे, गोश्त पवंदो आहे। गोश्त पवंदो आहे। पोइ हुनखे केतिरी देरि हुनखे दम ॾिबो आहे? दम त तक़रीबन 15-20 मिंट, छो गोश्त पाणी में पहिरीं ॻरी वेंदो आहे। बसि एॾो आसान? गिफ्ट तव्हांजे लाइ। आसान बि ठाहियो, ॾुखियो आहे। पोइ ठाहे मोकिलियो असां। चवणु आसान न, ठाहिणु ॾुखियो हूंदो आहे। चई त हर को वेंदो आहे, ठाहे ॾेखारियो। वीचारे भला ईद जो ॾींहुं आहे, असांखे खणी मोकिले ॾिजो, को मसइलो कोन्हे, तव्हांखे इनाम ॾियूं था न। तव्हांजे लाइ सभई मसाला असां तव्हांखे गिफ्ट कयूं था, ऐं तव्हांजे लाइ कुझु नया पकाओ तव्हांखे असां गिफ्ट ॾियूं था, जेके बि मिक्स मसाला आहिनि मलका फूड जी ताउन सां, उहो तव्हांजो गिफ्ट आहे। थैंक यू सो मच, वॾी महिरबानी, ऐं वॾी महिरबानी तव्हां प्रोग्राम में शामिलु थिया। जी आरफा, ॻाल्हि इहा हुई यखनी पुलाव जी। पोइ हीअ सूजी वूजी कीअं बादाम कीअं पवंदा आहिनि हिनमें? पई सघे थो, माण्हू त खीर बि विझंदा आहिनि कंहिं शइ में। वरी कुझु न कुझु त पची वेंदो आहे। ख़ैर आहे, कुर्बानी जो गोश्त आहे, हिकिड़ो ख़राबु थी वियो त ॿियो अची वियो। अच्छा, कुर्बानी अक्सर माण्हू मूं ॾिठा आहे, इहो हर कोई सुवाल कंदो आहे त हिन ईद ते अक्सर माण्हू ख़ासि करे पंहिंजे घर खे थोरो सजाईंदा आहिनि। सजाईंदा मीन कीअं आहिनि त नया फ्रिज ईंदा आहिनि, ऐं जेको फ्रिज जो कंप्रेसर हूंदो आहे उनजी गैस घटि आहे त हुनमें गैस थोरो फ्रीज़ करे रखंदा आहिनि। अहिड़े असांजे जेके व्यूअर्स या जेके असां नाज़रीन ॾिसण में उन्हनि खे को पैगाम ॾींदा त पंहिंजे घर में फ्रीज़र भरे रखनि था? बिल्कुलु, असांजे पंहिंजे घर में बल्कि ॻोठ में अहिड़ा माण्हू आहिनि जिन जो मां नालो न खणंदमि। नालो कोन खणंदी, बसि ख़बर आहे, सम्झी विया आहे, इशारो काफ़ी आहे। हा त महिरबानी करे जेके गोश्त तव्हां फ्रीज़ कयो था, इन खां बहितर आहे जेके ग़रीब माण्हू आहिनि नथा वठी सघनि या नथा खाई मथी ईद ताईं इहो हलंदो आहे गोश्त? बिल्कुलु मथी ईद ताईं बि खाईंदा पिया, हलंदा आहिनि। बाबा ईअं न कयो, ईद आहे, ईद नालो कुर्बानी जो आहे। ऐं तव्हां कुर्बानी में छा कयो आहे? बकरो डायरेक्टर साहब बकरो कयो आहे। बकरी चांप खणी आहे? चांप छा हूंदो? चांप बाबा गोश्त खड़ी है, गोश्त खड़ी आई है। अच्छा, ईअं बि थींदो आहे लेडीज़, असांजे घर में बि ईअं थींदो आहे अक्सर, त हू किथां पाड़े मां गोश्त ईंदो आहे त पोइ अमा बि थींदा आहिनि, अबा कंहिं मोकिलियो आहे? अमा आपा शमी मोकिलियो आहे ऐं फलाणे मोकिलियो आहे। अबा ॾेखार, मां ॾिसां, ज़ारी असांखे बि ॾियणो आहे। पोइ ॾिसंदा हिकिड़ी बूटी, हिकिड़ी हेॾो, हिकिड़ो थोरो ही, पोइ अहिड़े हिसाब सां इहे ठाहे ॾिजो। पर आउं चवंदो आहियां त ऑटोमेटिकली जॾहिं माण्हुनि खे ख़बर आहे त हिन कुर्बानी कई आहे त उनखे मोकिलणु माना इहा शइ सही न आहे मुंहिंजे ख़्याल सां। उन वटि हिकिड़ी कुर्बानी थी आहे, हुन वटि पंहिंजो गोश्त आहे, ऐं हा जिन वटि न आहे, जेके तव्हांजो इंतज़ारु पिया कनि उन्हनि खे, त तव्हां केतिरो गोश्त रखियो आहे पंहिंजे घर में? असां पंहिंजे घर में बसि मुंहिंजा हस्बैंड, मां या मुंहिंजा 2 ॿार आहिनि, एतिरो रखियो आहे। बारबेक्यू पार्टियूं थींदियूं आहिनि? न, बारबेक्यू पार्टी वग़ैरह अगरि करणी हूंदी त ॿाहिरि होटल न, घर में बि माण्हू अक्सर हिन ईद ते पचाईंदा आहिनि। ईद ॿिए ॾींहुं, 3 ॾींहुं, वरी फेसबुक ते फोटू अची वेंदा, वरी इंस्टाग्राम ते, हाणे त टिकटॉक बि ठहंदा न हाणे त। बिल्कुलु ठाहींदा हूंदा, पर असां तव्हां कोन कंदा आहियो? मां ॾिसंदसि तव्हांखे फेसबुक ते, जेकॾहिं तव्हां रखियो आहे त पोइ चयो त ओॾीमहिल मैसेज कंदो था। हलो ठीकु आहे। ख़ैर, असां ॿी हिकिड़ी कॉल जी तरफ़ ईंदासीं, ॾिसूं था त वाह जमालो में, धरती जमालो में केरु कॉलर आहे। ईद कंहिंखे था असां मुबारक करूं, पर आउं चवंदुसि कॉल ते वञण खां पहिरीं थोरो वरी अञा हिकिड़ो थोरो थिए। ईद जो ॾींहुं आहे यार, ईद जो ॾींहुं आहे, इहे कुर्बानियूं थियनि पियूं, सभु शयूं थियनि पियूं। हाणे तव्हां बि घर वेठा आहियो, ज़ाहिर मानी बि खाओ पिया वेठा आहियो, कोई माना ही कुर्बानी जी ईद आहे न, माना पंहिंजे कावड़ खे
पंहिंजे गुस्से खे क़ुर्बान करे हेॾो ऐं छॾो ईद थी वेंदी को मसइलो कोन्हे इहे परदेसी बि मोटी ईंदा हू चवंदा आहिनि न त आख़िर पखी पंहिंजो उॾाम में पंहिंजे आख़िरे में अची वेंदो आहे त हीअ वरी वक़्ती तौर ते केरु मजबूरी में आहिनि केरु कमाइण में आहिनि ऐं असां उन दोस्तनि खे बि सलाम पेश कंदासीं जेके परदेस में रही करे पंहिंजे मुल्क जे लाइ ख़िदमत कनि था पंहिंजे सिंध लाइ ख़िदमत कनि था पंहिंजे माण्हूअ लाइ ख़िदमत कनि था ऐं सलाम पेश कंदसि ऐं थोरी बि असांजे मुल्क में का तकलीफ़ ईंदी आहे का ॻाल्हि थींदी आहे त सभ खां पहिरीं उहे लबैक कंदा आहिनि उहे पंहिंजी जान ॾींदा आहिनि ऐं हर ॻाल्हि में सपोर्ट कंदा आहिनि हर चाहे उहो कोई बीमार हुजे कंहिंजो घर में का तकलीफ़ हुजे कंहिंजे घर में को राशन कोन्हे त ख़ैर पर हाणे इहो आहे प्रोग्राम अञा जारी शारी आहे अञा असां सां गॾु मौजूदु आहे आरफा नियाज़ उन खां बि अञा हिकिड़ो सवाल कंदासीं जी सवाल तव्हां मूंखां को सवाल कयो मां त तव्हांखां सवाल कयां छा सवाल कयां ॿुधायो सवाल को अहिड़ो को सवाल जेको तव्हां सोचियो न त कॾहिं शौक़ु थियो आहे ॿाहिरि वञण जो बिल्कुलु ख़्वाहिश त आहे ॿाहिरि वञण जी किथे कहिड़े मुल्क मूंखे ख़्वाहिश जेका आहे पहिरियां त आहे त मां उमिरो करे अचां उमिरो करे इंशा अल्लाह ताला जॾहिं हीअ हालात बहितर थींदा जॾहिं ही वबा ख़तमु थींदी जॾहिं सफ़र शुरू थींदो त पोइ ज़रूरु तव्हां वेंदा ऐं हा टाइम छा जो थियो आहे टाइम थियो आहे अव्हां सां थोरी देरि लाइ साई वठण जो अञा जमालो बाक़ी आहे अञा धरती जो जमालो बाक़ी आहे अञा वाह वाह जमालो बाक़ी आहे केॾा न वञिजो ईद जी मुबारकूं तव्हांखे हुजनि ऐं ब्रेक खां पोइ मिलूं था वाह वाह जमालो में धरती वारन जो भी साथ आ वेलकम बैक कंदासीं अव्हां खे धरती जो जमालो वाह वाह जमालो में ऐं ईद जूं मुबारकूं हुजनि अव्हां खे तव्हांखे चयो न त जमालो जारी आहे अञा खोड़ सारा असां वटि फनकार मूं तव्हांखे ॿुधायो फनकार असां मौजूदु आहिनि इनामात बि आहिनि स्क्रीन ते असांजो नंबर हली रहियो आहे तव्हां कॉल कंदा त इनाम खणंदा त तव्हांजी कॉलूं असां वटि अचनि पियूं पर असां जेकी कॉलूं असांखे सम्झ में ईंदियूं त उन कॉल खे खणंदासीं ऐं अव्हां सां खोड़ सारी अञा कचहरी करणी आहे छोकी ईद जो ॾींहुं आहे छा पचायो अथव राति थी वई आहे टाइम घणो थियो आहे टाइम राति जो टाइम थी वियो आहे असां वटि मौजूदु आहे बहितरीनु सिंगर बहितरीनु गुलकार आहे आरफा नियाज़ अञा खोड़ सारा अञा गाना बि असांखे ॿुधणा आहिनि अञा हिकिड़ो ॿुधणो आहे गानो हिकिड़ो जानू जानू चवंदी सैं लव यू चवंदी सैं है न इहे न अच्छा तव्हां खां हिकिड़ो सवाल इहो आहे त इश्क कजे न कजे ॿुधी वरितव न इश्क न कजे इश्क न कजा पंहिंजो पीउ मां पंहिंजा ॿार ऐं सचो इश्क अल्लाह खां माना बिल्कुलु इश्क कजे माना इश्क त आहे कोन बाक़ी इश्क कोन्हे हेॾी सारी दुनिया लॻी पई आहे तव्हां ॿुधायो इश्क आहे हिन दुनिया में कुझु इश्क त आहे जंहिंजे करे दुनिया हले पई न हले पई पर सच्चाई कोन्हे न अच्छा भला हीउ जेको कोविड वारो जेको सीज़न आयो या को हीउ आयो लॉकडाउन में तव्हां घर में बि जेको तव्हां महदूद थी विया हिन में कहिड़ी शइ ऑब्ज़र्व कई कहिड़ी शइ तव्हांखे घणी मिली पंहिंजे फैमिलीअ जो प्यार पंहिंजी फैमिली जो प्यार ऐं हुन सां घणो टाइम वक़्तु घणो गुज़ारणु इहो मतिलबु अच्छा इन दौरान कोई प्रोग्राम या को शो कुझु मिलिया ईअं ॿुधायो त तव्हां अचो या करे ईअं को ऑफर थी हुई बिल्कुलु अहिड़ी जॻहियूं हुयूं जिथे प्रोग्राम थियनि पिया ऐं काफ़ी फनकार वञनि बि पिया पर मां इहो आहे त माना शौक़िया सिंगिंग कंदी आहियां मुंहिंजो शौक़ु आहे हिकिड़ो शौक़ु कीअं थियो कीअं माना ईअं तव्हांखे केरु चयो त यार तूं सुठी सिंगर आहे सुठी थी ॻाई या ईअं कंहिं चयो तव्हांखे
न मूंखे शौक़ु ईअं थियो त जॾहिं असां कॉलेज में पढ़ंदा हुआसीं त उते जेके प्रोग्राम्स वग़ैरह थींदा हुया उन में मां ज़रूरु हिसो वठंदी हुयमि, पार्टिसिपेट कंदी हुयमि। पोइ मां उन में कॾहिं नात थी वई या कॾहिं को गुनगुनायो, पोइ मुंहिंजी टीचर मूंखे चयो तूं सुठो थी ॻाईं ऐं तूं ॻाईं छो थी इन फील्ड में वञ। पर पोइ तॾहिं मूंखे इजाज़त न हुई अम्मी अबू वारनि जी। जॾहिं मुंहिंजी शादी थी उन खां पोइ मुंहिंजा हस्बैंड मूंखे कोऑपरेट नियाज़ कयो। साहब तव्हांखे माना घणो ताउन कयो आहे, तव्हांजे हस्बैंड तव्हांखे घणो ताउन कयो आहे त बाबा ठीकु आहे, सही आहे। पोइ ई मां Singing करे सिंगिंग सघो जी था। दुनिया में आई आहियां। अच्छा माशाल्लाह, माना स्कूल कॉलेज जे दौर खां करे एक्टिंग जे लाइ ऑफर थी? बिल्कुलु पोइ 2-3 दफ़ा थी हुई ऑफर, पर मां पाण न कई। माना छो जो मूंखे सिंगिंग जो तव्हांखे शौक़ु अगरि का टेलीफिल्म या कंहिं फिल्म में अगरि तव्हांखे को रोल ॾिनो वञे त कहिड़ो रोल तव्हां कंदा? माउ जो, ज़ाल जो, सस जो या हिकु हीरोइन जो? मां रोल न कंदमि, छो जो मूंखे इन तरफ़ वञिणो ई न आहे ऐं मूंखे सिंगिंग जो शौक़ु आहे। घणा एल्बम अची चुका आहिनि इस ताईं तव्हांजा? मुंहिंजा 6 एल्बम आया। 6 एल्बम अची विया आहिनि। हिकिड़ो अहिड़ो को गीत जेको तव्हांजो मशहूरु जेको थियो हुजे जंहिंसां तव्हांखे पहचान मिली हुजे त इहा आहे आरफा? छोकी मूं पर्सनली मूंखे मां व्हाट्सअप पे यूज़ कयो त ओचितो मूंखे हिकिड़ो मैसेज आयो, बल्कि वीडियो आई ऐं काफ़ी दोस्तनि वटि आई। जॾहिं मूं सभिनी दोस्तनि ॾिठो, ख़ासि करे तव्हांजो परदेस में तव्हांजो इहो गानो घणो मशहूरु थियो। उते इलाही सारो थियो हुयो, बल्कि जिथां बि मूंखे पाण खे ख़बर न हुई त वीडियो मुंहिंजो एतिरो वायरल थी वियो आहे। जानू जानू चवंदी साईं। अच्छा, इहो पूरो वीडियो ठहियलु या सिर्फ़ु जस्ट हिकिड़ो स्टेटस ठहियलु? न बस क्लिप ठाहियो हुयो ईअं मज़ाक में। मूंखे इहो गानो न करिणो हुयो, मां चवां पिया हीउ गानो मां न कंदमि, पर मुंहिंजो उस्ताद नज़ीर हुसैन समो दुबई में हुयो उन वक़्तु ऐं मूंखे चयईं त तव्हां सिर्फ़ु थोरी क्लिप ठाहे मूंॾे मोकिलियो, ठीकु आहे, अगरि तव्हांखे ॻाल्हि पसंदि न आहे ठीकु आहे, को मसइलो न आहे। मां हुननि खे मोकिली, हुन उतां जो जेको शाइर हुयो उन वरी फेसबुक ते रखे छॾी ऐं फेसबुक खां इलाही किथे पहुची वई, किथे पूरी वायरल थी वई। ऐं इनमें तव्हांजी ड्रेसिंग बि माशाल्लाह हिकिड़ी ट्रेडिशनल हुई, हिकिड़ी कल्चर वारी ड्रेसिंग हुई ऐं वरी तव्हांजे उनमें जेको अंदाज़ हुया, जेके एक्सप्रेशन हुया या ॻाइण जो अंदाज़ हुयो त उहो सदाबहार अॼु ताईं बि जेको बि हीअं तव्हांखे ज़रूरु ॾिसंदो त हीअ चवंदो यार इहो जानू जानू वारी सिंगर। बिल्कुलु, मूंखे अॼु ताईं ईअं ई चवंदा आहिनि, जानू जानू चवंदी साईं, इहा ई अक्सर इहा फरमाइश थींदी हूंदी तव्हांखे? बिल्कुलु इहा। अॼु तव्हां असांखे ॿुधाईंदा ईद जो ॾींहुं असांजा व्यूवर्स ॾिसनि पिया, असांजा पीरी प्यारा बि ॾिसनि पिया न, उनजी तरफ़ां बि मैसेज आयो त इहो गानो असां ॿुधंदासीं। त ॿुधाईंदा? बिल्कुलु, थोरो मां तव्हांखे ॿुधायां थी। थोरो ॿुधाईंदा हलो, थोरो ई ॿुधायो असांखे, लाइव ई ॿुधायो, असां लाइव ॿुधंदासीं। वाह, लाइव ॿुधंदासीं। हा। जानू जानू चवंदी साईं, लव यू चवंदी साईं, जानू जानू चवंदी साईं, लव यू चवंदी साईं, भली मोबाइल बिज़ी करे जान न मां छॾींदी साईं, भली मोबाइल बिज़ी करे जान न मां छॾींदी साईं, मैसेज हर कंदी साईं, काल बि दिलबर कंदी साईं, व्हाट्सएप सिखियो आमू सजण, वीडियो कॉल बि कंदी साईं, छा थो समझी तू पाण खे, छा थो समझी, छा थो समझी तू पाण खे, छा थो समझी, छा थो समझी, वाह, छा थो समझी। वीडियो कॉल बि वेंदी, व्हाट्सएप बि वेंदी, असां मोबाइल कोन बंदि कंदासीं, त भले कॉल कर, जेको बि करिणो आहे, को मसइलो कोन्हे। बहरहाल इहो माशाल्लाह तव्हांजो काफ़ी वीडियो वायरल थियो हुयो ऐं तव्हांजो इहो पूरो एल्बम में बि आहे तव्हांजो गानो? जी एल्बम में। ऐं पहिरियों एल्बम मुंहिंजो इहो ई आहे। तव्हांजा उस्ताद नज़ीर हुसैन समो। नज़ीर हुसैन समो, हलो बहितरीनु, असांजा बहितरीनु सिंध जा नाले वारा उस्ताद आहिनि, बहितरीनु कंपोज़ आहिनि। उन्हनि जा फर्ज़न जेके ज़हीर, उहे बि बहितरीनु कंपोज़ आहिनि, असांजा प्यारा दोस्त आहिनि ऐं काफ़ी धरती टीवी जे प्रोग्राम में बि आया आहिनि, काफ़ी लाफ्टर हॉक्स में बि आया आहिनि। ऐं तव्हांखे बि हाणे असांजो हिकिड़ो साथ ॾियणो आहे धरती टीवी में, ऐं बाबा जमालो में त तव्हां अची विया आहियो। ऐं हिकिड़ी कॉल जी तरफ़ ईंदासीं। असां वटि हिकु बहितरीनु सिंगर आहे ऐं मुंहिंजे शहर जी आहे, ख़ासि मुंहिंजे शहर जी आहे ऐं पर्सनली मां उनजो ॾाढो पर्सनली फैन आहियां, ॾाढो फैन आहियां। ऐं तव्हां थी सघे उनजी आवाज़ मां तव्हां उनखे सुञाणंदो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। ईद मुबारक। खैर मुबारक, तव्हांखे बि लख लख ईद लज़ा जी मुबारकूं। 80 सालनि खां पोइ तव्हां खां ॻाल्हि ॿोल्दी थिए। 80 साल थी विया आहिनि, 80 साल बसि तव्हांखे बसि असां ॾिसंदा आहियूं, कॾहिं ॿुधंदा आहियूं, कॾहिं कंहिंजी आवाज़ में, कॾहिं ईद। बहरहाल तव्हांखे ईद जो तव्हांखे लख लख मुबारकूं हुजनि। अदी शेला गुल असां वटि मौजूदु आहे। बिल्कुलु बिल्कुलु, मुंहिंजी बि प्यारी दोस्त आहे अदी शेला। ऐं तव्हांजी बहितरीनु दोस्त, हिकिड़ी प्यारी दोस्त वेठी आहे आरफा नियाज़।
हिन खां हींअर मूं गानो बि ॿुधो जानो जानो चवंदी साईं, इहो आउं चवंदो थोरो तव्हां बि ॻाए ॿुधायो, तव्हांजो आवाज़ त वाह वाह छा ॻाल्हि आहे। ऐं बिल्कुलु तव्हांखे ॿुधाईंदुसि गानो। तव्हां सभु ॿुधायो कीअं ईद गुज़रे पई, तव्हां सभु ईद कीअं आहियो ॾिसण वारा? ईद धरती टीवी सां आहे, वाह वाह जमालो सां आहे। ऐं ॾिसो पिया त वेठा आहियूं ऐं असां हींअर वेठा आहियूं ऐं ख़ुशी थी आहे त हिन ईद जे मौक़े ते तव्हां असां सां गॾु जॉइन थिया आहियो ऐं काफ़ी ख़ुशी बि थिए। तव्हां जहिड़ा तव्हां सभिनी खे तमामु घणो आबाद करे, हमेशह ख़ुशि हुजो। तव्हां असांजो धरती चैनल, असांजा जेके टीम जा मेंबर्स वेठा आहिनि, सभु मुंहिंजी पंहिंजी टीम आहिनि, हमेशह माण्हुनि सां गॾु कमु कयो आहे। ऐं उनखां अलावा स्पेशल इहो आहे त ईद आहे, सभिनी खे मुंहिंजी तरफ़ां ईद मुबारक हुजे। ऐं सुहिणा सुहिणा माण्हू वेठा आहिनि स्क्रीन ते रौनकूं लॻाए वेठा आहिनि। को मैसेज, को पैगाम असांजे व्यूअर्स जे लाइ? मैसेज थोरा वॾा थी न पोइ ॾींदासीं। अञा तव्हां वॾा कोन थिया आहियो। न न न, अहिड़ो को इरादो ई न आहे। कुर्बानी वारी ईद आहे, उहो ई ॿुधायो। को गोश्त जे बारे में कुझु ॿुधायो, कुझु पचायो अथव इहो त ॿुधायो पहिरीं त। बिल्कुलु पचायो आहे ऐं गोश्त ते वच पकड़ हूंदी आहे, ख़बर तव्हांखे त। पचो हींअर छा पचो पियो आहे, हींअर ॿुधायो छा पचो पियो आहे? हींअर असां ताज़ो ताज़ो ड्राई पीस हूंदा आहिनि, जेके मतिलबु जेके हो चवंदा आहियूं पाण बूटियूं पचाईंदा आहियूं। ऐं हल्को फुल्को असां में गोश्त जी जंहिंमहिल पाण वटि क्वांटिटी वधंदी आहे, घर जो हिसो जेको रखंदा आहियूं, जेको दोस्तनि ॾे मोकिलियो, जेको पाड़े ओड़े में विरायो, उनखां पोइ जेको पंहिंजो हिसो ज़ाती घर जो हूंदो आहे, हुन में दिलि चवंदी आहे घर जा भाती कंदा आहिनि फरमाइश। कंहिंखे ड्राई पसंदि आहे, कंहिंखे कढ़ाई पसंदि आहे, पोइ बसि इहो गोश्त पचंदो रहंदो आहे, सिलसिलो हलंदो रहंदो आहे। बसि जेको पचियल आहे न थोरो मोकिले ॾियो, मां थैली मोकिलियां थो शुक्रिया था। तव्हां बिल्कुलु बिल्कुलु। ऐं हक़ीक़त तव्हांखे ॿुधायो त असां औरतुनि सां हिकिड़ी कंप्लेन हूंदी आहे, ज़रूरु इन ॻाल्हि सां तव्हां वेठा आहियो असांजा सभु मौजूद स्क्रीन ते मौजूद आहे, इन ॻाल्हि सां इतफ़ाक़ असांजूं भेणूं कंदियूं त असांखे ईद जहिड़ी तव्हां किचन कोन ॾींदा आहियो। सभु असांखे चवंदा बसि वञो किचन में, असांजी बूटियुनि ते कटकटा हूंदी आहे, पचपचा हूंदी आहे। असांजी ईद इहा हूंदी आहे। अल्लाह पाक तव्हांखे सलामत रखे, मौला आबाद तव्हांखे आबाद रखे, ख़ुशि रहो। को पंहिंजो गानो पंहिंजी आवाज़ में ईद जे मौक़े ते असांजे व्यूअर्स ॾिसनि पिया, ॿुधनि पिया, पंहिंजी आवाज़ में गला वला साफ़ करणा पवंदा, गोश्त जाम जी जी जी। ऐं तव्हांखे इनशाअल्लाह जेको काफ़ी सारा न्यू सॉन्ग्स बि आया आहिनि ऐं उन्हनि मथां बि आहे न पंहिंजो रीमेक बि तमामु मथे साल ॿुधाईंदा गानो आहे न, मथे साल तव्हां फरमाइश बि करे सघो, तव्हां फरमाइश बि करे सघो। तव्हां ॿुधायो न, तव्हां ॿुधायो त अॼुकल्ह जेको तव्हांजो वायरल गानो हले पियो घणो, जेको ॿुधायां तव्हांखे त तव्हां फरमाइश बि त करे सघो था। मां पुछां पई की जेको तव्हां चयो असां अॼु ईद जो ॾींहुं तव्हांजो ॾींहुं आहे त असां तव्हांजी फरमाइश ॿुधंदा, माना तव्हांजी पसंदि जो कहिड़ो गानो आहे तव्हांजो पंहिंजो? अच्छा अच्छा, बिल्कुलु धरती टीवी ते मुंहिंजा ॾाढा सुठा सुठा सॉन्ग वीडियो जी सूरत में हलनि था। मां तव्हांखे हिकिड़ो सॉन्ग थी ॿुधायां, उन सॉन्ग जी ॾाढी फरमाइश बि थींदी आहे। मत बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह कयां तेरी पुगा, मत बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह कयां तेरी पुगा, अज मौला बाग पहाड़ो जो सहणो अनण ते आयो, दुख आया उन दिल सुख पुगा पुगा, मत बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह कयां तेरी पुगा, मत बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। थैंक यू सो मच लख लाइक। तव्हांखे हिकु दफ़ा ॿीहर तव्हांजी पूरी फैमिली खे, सभिनी खे धरती टीवी जी तरफ़ां, धरती टीवी सथी तरफ़ां, बाबा जमालो जी पूरी टीम जी तरफ़ां तव्हांखे ईद मुबारकूं। थैंक यू सो मच लख लाइक शेला गुल, थैंक यू। ब्रेक खां पोइ वरी मिलूं था तव्हांजे साॻे प्रोग्राम में, बाबा जमालो में, धरती जमालो में, ऐं मिलूं था ब्रेक खां पोइ। ईद मुबारक। जी बरसात आ वेलकम बैक, ख़ुश आमदीद कंदासीं अव्हां खे ऐं ईद जूं मुबारकूं हुजनि अव्हां खे, ईद उल अज़हा जूं मुबारकूं हुजनि। छा थियो आहे, छो भला मानी मानी खाई करे सुस्तु थी विया आहियो, छो 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 छा थियो आहे? थोरो उथो, सुजाग थियो, वेठा आहियो, लेटिया पिया आहियो, ईद जो पहिरियों ॾींहुं आहे,
अञा आहे, अञा सुभाणे बि कुर्बानी आहे, हज़ारे सुभाणे बि गोश्त ॾियणो आहे, वठिणो आहे, ईद आहे, असांजा आर्टिस्ट आहिनि, असांजा फनकार आहिनि, केॾा था वञूं यार, गिफ्ट तव्हांजा पिया आहिनि, अव्हां सां कचेरी कंदासीं ऐं भलीकार कंदासीं अव्हांखे वावा जमालो में, धरती जमालो में। हलो था कॉल जी तरफ़, ऐं कॉल में असां तव्हांखे ॿुधाईंदो असां बहितरीनु हिकिड़ी होस्ट, बहितरीनु सिंगर, धरती टीवी जी बहितरीनु जेका मॉर्निंग शो कंदी हुई ऐं खोड़ सारा प्रोग्राम कया आहिनि हुन मुख़्तलिफ़ चैनल ते, ऐं खोड़ सारा हुन जा गाना बि ऑन एयर आहिनि। असां वटि बहितरीनु ऐं सुरीली हुन नंढड़ी उमिरि में ई हिकिड़ी माना सिखिया वरिती, ऐं माशाल्लाह जेतिरी मिठी पाण आहे, जेतिरो मिठो हुन नालो आहे, त असां वटि कॉल ते मौजूदु आहे बाख लाशारी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम शाही, कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह। बाख लाशारी कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? ठीकु ठाक? ख़ैर ख़ैरियत? ईद मुबारक। बिल्कुलु ठीकु ठाक। सभिनी खां पहिरियों त मां इहो चवंदमि, मां तव्हांजी इलाही वॾी फैन आहियां ऐं तमामु सुठो प्रोग्राम था कयो, तव्हां ईअं ई कंदा रहो, ऐं सभिनी खे मुंहिंजी तरफ़ां ईद मुबारक। अव्हांखे बि ईद मुबारक हुजनि, पूरी फैमिली खे ईद मुबारक हुजनि। ऐं बाख सां मुंहिंजो रिश्तो फैमिली जो रिश्तो आहे, घर जो रिश्तो आहे। नंढे हूंदे खां बाख खे ॾाढो घणो ॻाइण जो शौक़ु हूंदो, ऐं माशाल्लाह अॼु असां हुनखे ऑन एयर स्क्रीन ते ॾिसूं था। तव्हां नंढे हूंदे मूंखे सपोर्ट बि ॾाढो कयो, ऐं थैंक यू सो मच फॉर दैट। ऐं ख़ुशी बि थिए अॼु ईद जे ॾींहं में, ईद उल अज़हा जे ॾींहं में तव्हां असां सां गॾु आहियो, धरती टीवी सां गॾु आहियो, वावा जमालो में आहियो। ऐं पहिरीं त इहो ॿुधायो, ईद कीअं गुज़री? ईद त पंहिंजनि सां त इलाही ख़ूबसूरत गुज़रंदी आहे। ईद जो हिकिड़ो अहिड़ो मौक़ो हूंदो आहे जंहिंमें सभु पंहिंजा मिट माइट गॾिजी वेंदा आहियूं ऐं ईद मल्हाईंदा आहियूं। हूअं त हर कोई मसरूफ़ हूंदो आहे पंहिंजे घरनि में, त ईद तमामु सुठी गुज़रे पई। अच्छा, छा कई कुर्बानी? जी, कुर्बानी में छा कयो? कुर्बानी में अल्हम्दुलिल्लाह गऊं बि कयूं ऐं बकरा बि कया। मूंखे सही सां नाला नथा गऊं बि कयूं, बकरा बि कया, गऊं बकरा, खोड़ सारा बकरा, खोड़ सारे गऊं, गोश्त, पर असां वटि कोन आयो छो? तव्हां एड्रेस ॾियो पंहिंजे घर जो। एड्रेस घर न खपे, हिते खपे, हिते धरती ते खपे। हा, धरती ते खपे। ही असांजो वीचारा दोस्त वेठा टेक्निकल, असां सभई ते पार्टी कंदासीं। मां बस तव्हां वटि पुॼी वेंदो शाम ताईं। हा 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 हा, शाम ताईं बिल्कुलु। मां सुभाणे शाम ताईं पहुचींदो। हीअं त राति थी वई आहे, ज़ाहिर आहे ईद जो पहिरियों ॾींहुं आहे, त सुभाणे गोश्त विराइण ऐं वठण जो वारो हूंदो। बिल्कुलु बिल्कुलु। बहरहाल ही ईद कीअं रही? थोरो ही ईद माना थोरो माण्हू, ही ईद तव्हांजी कीअं रही? सॉरी, तव्हांजो आवाज़ न पियो अचे। मुंहिंजो ही ईद तव्हांजी कीअं गुज़रे पई? तमामु सुठी गुज़रे पई अल्हम्दुलिल्लाह। ऐं थोरो तमामु सुठी। हिन ईद ते ॾिसो शाइक, एॾा सुठा सुठा खाधा असांखे मिलंदा आहिनि, त इहो हिकिड़ो एडवांटेज आहे हिन ईद जो, त सभु बसि इंजॉय कयूं पिया अल्हम्दुलिल्लाह। वाह 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 वाह। त पोइ तव्हांजा खोड़ सारा गाना आहिनि, त गानो कहिड़ो था ॿुधायो तव्हां असांखे? गानो मां तव्हांखे थोरो जुंगारे ॿुधायां थी। मुंहिंजो पंहिंजो आहे जेको ईद ते जेके कंहिं ॿिए शहर में हूंदा आहिनि उन्हनि जे लाइ गानो आहे इहो, परदेसी जे लाइ ख़ासि करे। जी 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 जी, ॿुधायो ॿुधायो। हे बहारुनि जी हवा चइजा प्रिय खे जल्दिया, हे बहारुनि जी हवा चइजा प्रिय खे जल्दिया, चैन नाहे तो बिना चइजा प्रिय खे जल्दिया, हे बहारुनि जी हवा। थैंक यू। वाह वाह, क्या बात है, क्या बात है। ऐं वाकई ज़बरदस्त। असां डायरेक्टर चए थो, वाकई कसम ख़ुदा जो कमाल आहे, कमाल। महिरबानी गुलज़ार डायरेक्टर, तमामु मुंहिंजा सुठा डायरेक्टर थी गुज़रिया आहिनि, ऐं असां तमामु सुठा मॉर्निंग शोज़ बि कया आहिनि। गॾु सभिनी खे, पूरी धरती जी टीम खे मुंहिंजी तरफ़ां ईद मुबारक। हाणे ईद खां पोइ तव्हां धरती टीवी ज्वाइन कयो, वापसि अचो, थोरो प्रोग्राम करणो आहे। बस शाइक नारे जो हुकुम आहे, असां अची वेंदा। अखियुनि ते अल्लाह पाक तव्हांखे सलाम। को पैगाम असांजी व्यूअर्स जे लाइ, असांजे लाइ? जी बिल्कुलु। बसि पाण में खीर खंड थी रहो, प्यार मोहब्बत सां रहो। ज़िंदगी हिकु दफ़ो मिली आहे, उनखे पॉज़िटिव तरीक़े सां ऐं तमामु ख़ुशियुनि सां गुज़ारियो। झेड़ा झगड़ा इहे सभु ख़तमु करे, शिकायतूं ख़तमु करे हिकिड़ी नई ज़िंदगी शुरू कयो, ऐं हमेशह बसि ख़ुशि रहो ऐं प्यार विराईंदा रहो। थैंक यू सो मच। लख लाइक, वॾी महिरबानी, वॾी महिरबानी। बाख लाशारी असां सां गॾु हुई। कीअं लॻो कलाम? हवा परदेसियुनि खे चइजा, हुन हवा खे चइजा त परदेसी मोटी अचनि। हा बिल्कुलु। परदेस में थी करे तव्हांजी ईद? परदेस त विया ई कोन आहियो कॾहिं पंहिंजे ॻोठ खां, पंहिंजे हाणे कराची में आहियो, कराची में ईद थी आहे? हा बिल्कुलु। घणियूं ईंदियूं? काफ़ी अर्सो पहिरियां थी आहे, 12-13 साल। हाणे त हलिया वेंदा। हाणे त ही अॼु ईद जो पहिरियों ॾींहुं आहे, सुभाणे तव्हांजी छा आहे
वधीक तव्हांजो शेड्यूल छा आहे, केॾांहुं वेंदा, छा आहे, किथे घुमणु वेंदा, माइटनि बि वेंदा? हा बिल्कुलु, जॾहिं ॻोठ ईंदा आहियूं त पोइ उते वरी इलाही सारा माइट हूंदा आहिनि, जीअं मासियूं थी वियूं, मासात आहिनि, उन्हनि जे घर वञिणो पवंदो अच्छा, आहे, भेणूं आहिनि। हाणे उहा शइ छो कोन्हे जेका पहिरीं माण्हुनि में हिकिड़ो चाह हूंदो हुयो, हिकिड़ी इंतज़ारु हूंदो हुयो त ईदूं ईंदियूं, असां तयारियूं कंदासीं, असां पंहिंजे पूरो हिकिड़ो वेड़ो गॾु थींदो आहे, मर्द हिकिड़े पासे, औरतूं हिकिड़े पासे, हाणे छो इहे अलॻि अलॻि थी आहिनि, वजह छा आहे? हाणे ख़बर अथव छा आहे, हाणे सभु को चवे थो माना मां हुजां, जेको बि आहियां मां आहियां, मूंखां वधीक को ॿियो न हुजे। जंहिं वटि कंहिं वटि का ॿी शइ ॾिसनि था भई असांखां वधीक आहे त चवनि था न या इन वटि न हुजे, साड़ थी वियो आहे, इलाही साड़ असद वधी वियो आहे इन जे करे। केतिरा मैसेज ईंदा आहिनि सुबुह जो ईद मुबारक जा? इलाही सारा ईंदा आहिनि, व्हाट्सअप ते अलॻि, पंहिंजे इंस्टा ते अलॻि, फेसबुक ते अलॻि, हीअ ऐं पोइ छा सभिनी खे जवाबु ॾेई ईंदा आहियो? मां हिकिड़ो ई मैसेज ठाहींदी आहियां टिकटॉक जो, जेको गानो जंहिंमें हुजे ईद जो, उहो सभिनि ॾे मोकिले छॾींदी आहियां। ऐं छा कॉपी टू पेस्ट ईद मुबारक रिकॉर्ड शेयर किनारे जो सभिनी खे उहो सेंड, सभिनी खे वॾी महिरबानी। ज़ाहिर इहो ई हिकिड़ो जेको ईद जो इहो ई असांखे जेको हिक ॿिए सां मिलूं था, या काफ़ी अहिड़े नंढे दोस्तनि जा मैसेज अचनि था जिन खे असां माना भुलिजी बि वेंदा आहियूं, जॾहिं उनजो हेठां नालो बि पढ़ंदा आहियूं त ख़ुशी थींदी आहे यार हीअ बि असांखे यादि करे थो, असां बि हिनखे यादि कयूं था। पर इहा हक़ीक़त कोन्हे त इन मोबाइल ई असांखे थोरो परे करे ॾियो आहे हिन ईदुनि में? बिल्कुलु, पहिरियां वेंदा हुया मिलण लाइ, किथे बि वेंदा हुया भई सिक मां वेंदा हुया, हाणे इहो आहे त मोबाइल आहे, बसि मैसेज करे था छॾनि, वीडियो कॉल करे था छॾनि, असां ॾिसी। पहिरीं ईद कार्ड बि हूंदा हुया, हिकिड़ा फोटो बि हूंदा हुया, पोइ ख़त लिखिबो हुयो, हेॾो सारो डब्बे में डब्बे में केक में फलाणा ईद मुबारकू आपको इहो। हाणे उहा शइ न आहे, हाणे विझंदा हुआसीं, कहिड़ी बि गिफ्ट हुजे पर एॾी ख़ुशी थींदी हुई त असांजी दोस्त असांखे गिफ्ट मोकिली आहे, इलाही सारी ख़ुशी। हाणे बसि हिकिड़ो व्हाट्सअप ते हिकिड़ो फोटो थो अचे ईद मुबारक, फोटो छा हाणे व्हाट्सअप ते जेका गिफ्ट ॾियणी अथनि उहो हुनजो स्टिकर कढी मोकिले था छॾनि, भई तव्हांजी गिफ्ट। हलो जी, काफ़ी तव्हां खां ॻाल्हाइण में ऐं तव्हां सां चिट चैट करण में मज़ो आयो, तव्हांजे लाइ बि असां इनामात खोड़ था रखनि। हिकिड़ी कॉल जी तरफ़ सां ईंदासीं, कॉल ते असां वटि कोई मौजूदु आहे सर? अञा तव्हां खां असां हिकिड़ो सुवालु कंदासीं, कॾहिं कावड़ आई आहे? घणी ईंदी आहे? थोरी ईंदी आहे? घणी ईंदी आहे। घणी ईंदी आहे? उन वजह छा आहे? वजह ख़बर न आहे, थी सघे थो मुंहिंजी अम्मी खे कावड़ घणी हुजे। अम्मी खे घणी कावड़ हुजे? हस्बैंड सां जहिड़ो थींदो आहे इहो थोरो माना पर्सनली जवाबु? हा थींदो आहे, पर मतिलबु पहिरीं ठा केरु कंदो आहे? तव्हां कंदा आहियो? हू कंदा आहिनि? पहिरीं तव्हां ठा कंदा आहियो या हू कंदा आहिनि? ठा कॾहिं उहो कंदो आहे, कॾहिं मां। माना कंप्रोमाइज़ करे वेंदा आहियो? बहरहाल हाणे परदेस में आहियो, गॾु था रहो, थोरो ख़्यालु रखंदा कयो, हू तव्हांजो एतिरो ख़्यालु रखे थो, तव्हांखे सपोर्ट करे थो, तव्हांखे हिते प्रोग्राम में हींअर बि नियाज़ भाई सां असांजी मुलाक़ात थी हुई, ॿाहिरि वेठा आहिनि, ऐं हींअर तव्हांजे माशाल्लाह ॿारनि खे बि संभालीनि पिया। न इलाही मुंहिंजो इलाही ख़्यालु कंदो आहे, ऐं हाणे त माशाल्लाह ॿार नंढड़ा, मुंहिंजी नंढड़ी बि आहे, नंढड़ो बि आहे, त हाणे झगड़ो न थींदो आहे, घटि थींदो आहे, पहिरियां न थींदो हुयो थोरी ॻाल्हि ते, हाणे न थींदो आहे एतिरो। हलो जी, काफ़ी तव्हां सां बि ॻाल्हियूं असां जेके कयूंसीं उहे खोड़ सारियूं असांखे अॼु ख़बर पई त आरफा जी तबियत इहा आहे, हुनखे कावड़ इन ॻाल्हि ते ईंदी आहे। कहिड़ी शइ उहा आहे जेका आरफा खे पसंदि न आहे? कहिड़ी शइ उहा आहे, मतिलबु मुंहिंजो केरु चवणु न कंदो आहे, ॻाल्हि न मञींदो आहे, उहो मूंखे ॾाढी कावड़ ईंदी आहे। माना अगरि तव्हांजो यार हिन पासे न वञे त या मूं ते मतिलबु को ग़लति इल्ज़ाम हणे त न भई हीअ कमु तो कयो आहे, हीअ ॻाल्हि तो कई आहे, ऐं मूं न कई हुजे, पोइ मूंखे उनखे कीअं प्रूफ कंदा? माना उन माण्हू जे साम्हूं बीह रहंदा आहियो, या उहा शइ कॉल मिलाए, या जेको बि हूंदो आहे अगरि उनखे ग़लति साबित करिणो पए? चवंदी आहे त माना मां उन माण्हू खे या त साम्हूं वठी बीहारियां, या उनखे कॉल करे चवां, पर वरी चवंदी आहे न सब्र कर, थी सघे थो त मतिलबु इन में बि का ॻाल्हि हुजे जो मतिलबु हू माण्हू एतिरी हद ताईं वियो आहे त उते इल्ज़ाम हणे थो पियो, थी सघे थो त मूंखां ॾाढो हुजे, इन जे करे मां चुप। आरफा जो दिलि मासूम आहे या पत्थर आहे? मासूम आहे। एहसास करो, रोई जल्दी थींदी आहियां, मतिलबु नाराज़ बि जल्दी थींदी आहियां, परचंदी बि जल्दी आहियां। नाराज़ बि जल्दी थींदा, परचंदा बि जल्दी आहियो? जल्दी। बिल्कुलु भाउ, दिलि अहिड़ो ई खपे। असांजा हिकिड़ा प्रिय आहिनि जेके बसि नाराज़ थियंदा त चवंदा अलविदा, ख़तमु ॻाल्हि ख़तमु, दुकानु बंदि, पैसा ख़तमु, शटर हेठि, ईअं न करणु खपे। हाणे थोरो ख़्यालु रखो, ईद जो ॾींहुं लॻो पियो आहे, ईद नालो आहे क़ुर्बानी जो, ईद नालो आहे कावड़ ख़तमु करिजो। इहे ईदूं नसीबनि सां अव्हांखे मिलनि थियूं, थी सघे मथी ईद ते जेको कोई तव्हां सां गॾु न हुजे, ऐं को दिलि में अहिड़ी का ॻाल्हि रखी हलियो वञे, जेकॾहिं तव्हांजे दिलि में बि कंहिंजे लाइ का गिला शिकायत आहे त महिरबानी करे उन शइ खे ख़तमु कयो। ऐं ख़ासि करे हिन क़ुर्बानी वारी ईद ते उन्हनि ग़रीबनि, उन्हनि मिसकीननि, उन्हनि माण्हुनि जो ख़्यालु रखो जेके हिन ईद जो इंतज़ारु कंदा आहिनि। पंहिंजो पाण खे ॾियो वठो, बिल्कुलु इहो हिकिड़ो कल्चर आहे, हिकिड़ो असां ॾेई सघूं था, पर उन्हनि मासूमनि खे, उन्हनि मिसकीननि खे, उन्हनि सफ़ेद पोश माण्हुनि खे बि ज़रूरु तव्हां हिननि क़ुर्बानी ईद में यादि रखो जेके
तव्हांखे चई नथा सघनि, सिर्फ़ु तव्हां हलिया वञो ऐं उनखे ॾियो। जी, त असां वटि हिते मौजूदु आहिनि हिकिड़ा बहितरीनु सिंध जा रागी ऐं यकतार चपड़िया बादशाह बि चइजे त, ऐं उनजो हिकिड़ो गानो मशहूरु थियो हुयो, यार कयो थम अहिड़ो कराची होश थी वियो आहे गुम। गुलशेर चांडू साहब, अस्सलाम वालेकुम साईं, ईद जो मुबारकूं। वालेकुम सलाम शाइक भाउ, ख़ैर मुबारकूं, तव्हांखे मुबारकूं बाबा, पूरी टीम धरती जे पूरी टीम खे मुबारकूं। ख़ुशि आहियो, ज़ोर आहियो, बतीरा बिल्कुलु ठीकु ठाक, ख़ैर ख़ैरियत आहे, ॻोठ में सभु ख़ैर ख़ैरियत आहे साईं? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जा करम, लख एहसान, दुआऊं बाबा साईं। उहो ई सवाल कयूं था, कुर्बानी कयव? जी जी, कुर्बानी बिल्कुलु लाज़िम आहे, कीअं न कुर्बानी कंदासीं, मुस्लमान जे मथां फर्ज़ आहे कुर्बानी बाबा। बिल्कुलु बाबा, हिकिड़ी कुर्बानी हूंदी आहे न, हिकिड़ी दिलि वारी कुर्बानी, का नाराज़गी ख़तमु करे, उहो सॼियूं कुर्बानियूं ख़तमु, पंहिंजो नाराज़गी ख़तमु करे कुर्बानी कयो, माना उन कुर्बानी करे वरी उहो कुर्बानी जो गोश्त खणी वरी जंहिंसां नाराज़ हुजे न उन सां वञी वरी मिलजे, बाबा हीउ तव्हांखे गोश्त कुर्बानी ॾिनो, हाणे तव्हां नाराज़गी ख़तमु कयो। पोइ ईअं न त वरी चए यार शाबस, हेतिरे ॾींहंनि खां पोइ आई वरी गोश्त बि हेतिरो खणी आई। न न, बिल्कुलु बिल्कुलु, उन्हनि सां लाज़िम आहे, जेको हूंदो त उहो ॾींदासीं न बाबा। गुलशेर वाह, हिन ईद जे मौक़े ते असांजा जेके व्यूअर्स आहिनि, नाज़रीन आहिनि, उहे तव्हांजे इंतज़ार पिया कनि, त तव्हां असांखे कहिड़ो गानो ॿुधाईंदा? मुंहिंजो गानो मशहूरु आहे, तव्हांखे ख़बर आहे त यार कयो त अहिड़ो कराची होश थी वियो आहे, इहो ॿुधायूं तव्हांखे? भले इहो ॿुधायो। वाह वाह, छा ॻाल्हि आहे? यार कयो थम अहिड़ो कराची होश थी वियो आहे गुम, मां तो चवां मूंसां सिंधी ॻाल्हाए थो उर्दू में बोलो तुम, मां तो चवां मूंसां सिंधी ॻाल्हाए थो उर्दू में बोलो तुम। वाह साईं, वाह वाह साईं वाह। असांजे नाज़रीन जे लाइ, व्यूअर्स जे लाइ, असां लाइ को पैगाम, को मैसेज? हाँ बिल्कुलु भाउ, मैसेज मां इहो ई ॾींदुसि त जेके दोस्त असांजा हींअर कुर्बानी करे रहिया आहिनि, ऐं कुर्बानी जेके कनि पिया, इन दोस्तनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त इहो कंहिं ग़रीब दोस्तनि खे ॾियनि या पाड़े वारनि खे ॾियनि। ऐं माना सुठी ॻाल्हि हिन में आहे त कंहिंजे घर में ॾिसो हिकिड़ो ग़रीब माण्हू आहे, हुनजे घर में गोश्त न हूंदो त उहो गोश्त वञी पुॼंदो कुर्बानीअ जो, उन्हनि जे लाइ, पाड़ेसरनि जे लाइ, ऐं पंहिंजे दोस्तनि जे लाइ, ऐं पंहिंजे जेको आहे सो अज़ीज़ शरीफ़ जे लाइ। ऐं मां इहा ई मैसेज ॾियां थो त सभिनी सां हिक ॿिए सां प्यारु कयो, ऐं हिक ॿिए सां जेको आहे सो इख़लाक़ अदब सां पेश ईंदा त अल्हम्दुलिल्लाह तमामु सुठी ॻाल्हि थी वेंदी बाबा। वरी महिरबानी गुलशेर चांडू साहब, वरी महिरबानी, लख लाइक, लख लाइक, लख लाइक। असां वटि महिमान हाणे आहे, दिलि त नथो अचे तव्हांखे असां अलविदा कयूं, पर छा कयूं, तव्हांखे बि अॻियां सफ़र करिणो आहे, ॿाहिरि न्याज़ साहिब वेठो आहे, ज़ाहिर हुनखे बि वीचारे खे बुख लॻी आहे, त पोइ असां तव्हांजे लाइ इनाम खोड़ सारा रखिया आहिनि। तव्हांखे मां तव्हांखे गिफ्ट ॾियां थो त सभिनी खां पहिरीं त मसाले वारी तव्हांखे ईद आहे त हिकिड़ी तव्हांखे असां ॾियूं था, ऐं ॿियो गॾो गॾु तव्हांखे असां नेल्सन था ॾियूं, तव्हांजे लाइ ही गिफ्ट्स आहिनि। ऐं थैंक यू सो मच, लख लाइक। वेंदे असांजे व्यूअर्स खे को पैगाम इहो आहे त बसि ख़ुशि रहो, जिथे बि हुजो, इहो साड़ असद ख़तमु कयो, जेको कुझु ॾींदो आहे अलाह ताला ॾींदो आहे, इंसान जे हथ में कुझु कोन्हे को। ऐं ईअं ई तव्हां माशाल्लाह ख़ूबसूरत गाना ॻाईंदा रहो, पंहिंजो सुर विखंदा रहो, जॾहिं बि को प्रोग्राम करो, जॾहिं बि को इवेंट कयो, तव्हां ज़रूरु असांखे यादि कंदा, धरती टीवी खे ज़रूरु यादि कंदा, ऐं तव्हां हाणे असां सां जुड़ी विया आहियो। त व्यूअर्स, हाणे अव्हां खां भाकुर पाइण जो दिलि पियो चाहे, पर छा कयूं, थोरी टीवी आहे न, LCD आहे न, LED आहे न, परे आहे, असां बि तव्हां खां थोरा परे आहियूं। दिलि त नथो चए तव्हां खां अलविदा कजे, दिलि त नथो चए तव्हांखे मोकिलणी कजे, पर छा आहे ईद जो ॾींहुं आहे, थोरो तव्हां बि रिलैक्स थियो, असां बि रिलैक्स थियो। वरी अव्हां सां हूंदासीं सुभाणे साॻे ई प्रोग्राम में, छा में? धरती जमालो, ज़िंदगी सिहत ऐं क़िस्मत साथ ॾिनो त अव्हां सां गॾु हूंदासीं हिन धरती जमालो में। वाह वाह जमाल, का ग़लती, का ख़ता, का ॻाल्हि बुरी लॻी हुजे त माफ़ी तलबगार आहियां। वरी तव्हां सां मिलंदासीं सुभाणे, तेसिताईं ईद मुबारक। ऐं प्रोग्राम जो नालो आहे वाह वाह जमालो।